तमाम दोस्तन खे अस्सलाम वालेकुम। अदा अर्ज़ इहो आहे त हिकु हिंदू न्याणी वीचारी प्रिया कुमारी सखर ज़िले में सबील इमाम हुसैन अलैहि सलाम जी हलाईंदे पंहिंजे वालदीन सां गॾु हुई। अचानक ग़ाइब थी वई आहे, जंहिंखे 25-26 महीना गुज़री विया आहिनि, पर संदसि को बि ॾस पतो न आहे। संदसि अमड़ रोई रोई पंहिंजा हाल हीणा करे छॾिया आहिनि। हुकूमत खे, आम माण्हुनि खे, वॾियूं जेके आहिनि से माना सोशल मीडिया जे ज़रिए पोस्टूं हलाए मिनथ मेड़ कंदी रही आहे मुंहिंजी न्याणी खे आज़ादु कयो वञे, पर अफ़सोस अञा ताईं आज़ादु कोन थी सघी आहे। इन सिलसिले में आउं बि शाइरु आहियां, पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी हिकु सिंधी न्याणी हिंदू उन जे वालदेन सां, ख़ासि तौर ते उन जी अमड़ सां सम्झी न मां पंहिंजी शाइरीअ जे ज़रिए भेटा पेश कयां थो। उमेद त मुंहिंजी कोशिशूं खेसि ज़रूरु वणंदियूं। वरी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, वरी महिरबानी। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई, वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। किथे आहे न्याणी, किथे आहे न्याणी, ख़बर नाहे काई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई, वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। सॼी सिंध ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पई आहे, सॼी सिंध ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पई आहे। ख़बर नाहे ज़ालिमनि, ख़बर नाहे ज़ालिमनि, किथे आहे लिकाई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई, वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। किथे आहे न्याणी, किथे आहे न्याणी, ख़बर नाहे काई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। रोई रोई जी जल कया हाल हीणा, रोई रोई जी जल कया हाल हीणा। कैसां हाल ओरे, कैसां हाल ओरे, ज़ुल्म जी सताई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई, वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। किथे आहे न्याणी, किथे आहे न्याणी, ख़बर नाहे काई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। खणी केरु अख़्तर वियो ख़बर नाहे, खणी केरु अख़्तर वियो ख़बर नाहे। रोई वेठी आहे, रोई वेठी आहे, ख़ुदा जी ख़ुदाई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई, वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई। किथे आहे न्याणी, किथे आहे न्याणी, ख़बर नाहे काई। वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई, वरी ओचितो अॼु प्रिया यादि आई।